मिरर हेल्थ। खूब पानी पियो, तंदुरुस्त रहो। सुठी सिहत लाइ पानी ज़रूर पीअंदा रहो। छा तव्हांजो वात अक्सर खुश्क रहंदो आहे? छा अक्सर तव्हांजे पेट में वकड़ पवंदा आहिनि? छा तव्हां अक्सर थकावट महसूस कंदा आहियो? छा तव्हांजो पेशाब अक्सर खां घटि निकिरंदो आहे? ठीकु, जेकॾहिं तव्हांजो जवाबु हिननि सुवालनि जो हा आहे त पोइ इहो वक़्तु आहे तपास कजे त तव्हांजे शरीर में पाणी घटि आहे। शरीर में हर हिकु टिशू यानी जुज़ू ऐं उज़वू पाणीअ जे आधार ते आहे। तंहिं करे जाम पाणी पीअणु ज़रूर आहे। होशियार डॉक्टर जो चवणु आहे त चङीअ तरह पेट भरे पाणी ज़रूरी पीअणु आहे, जीअं त उन सां असांजे शरीर जो तापमान ठीकु हूंदो रहे थो। ज़हर भरा तत्व साफ़ थी वेंदा आहिनि ऐं असांजी चमड़ीअ खे ख़ोरिश मिलंदी आहे। बदन में पाणीअ जे घटि हुअण जे करे मथे में चकर ईंदो आहे, पेट में सूरु थींदो आहे ऐं बुकीअ में मसइलो पैदा थींदो आहे। पर पाणीअ जी शरीर जे अलॻि अलॻि उज़वनि में अलॻि ज़रूरत आहे। सही पाणीअ जे ज़रूरत जो चकास करण जी सही तरीक़ो आहे पेशाब जे रंग जी चकास। छा पेशाब बेरंग आहे या घटि पीलो रंग, त पोइ माण्हू बिल्कुलु तंदुरुस्त आहे, ठीकु ठाक आहे। पर जे पेशाब घाटो पीलो त पोइ पाणीअ जी ज़रूरत आहे। इहो ॿुधायो आहे डॉक्टर विजय सिंह। खुश्क जी सबबु घटि पाणी खाइण जो सबबु नाहे, पर शरीर जे अंदरि पाणियठ जे वञण करे थिए थो। पाणीअ सां गॾु थोरो थोरो लूण बि निकिरी वेंदो आहे, जेको धीरे धीरे माण्हूअ खे कमज़ोर करे छॾींदो आहे। इन करे शरीर में पाणियठ खे बराबरि रखण लाइ डॉक्टरनि जी सलाह आहे त रोज़ 2 खां 3 लीटर पाणी रोज़ ज़रूर पीअनि।